नाज़रीन ठुल वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदन नौजवान के गोलियों हणी क़त्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुख्तियार अहमद डूल। जी मुख्तियार, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाइण हलां त 8 महीना पहिरियों जेको आहे त चोर ऐं भाॻियो जेको आहे ॻोठ साहब ॾिनो जेको चोर घुरिया साहब ॾिनो सुमरे में जेको भाॻियो ऐं चोर मारिजी विया। उनजी पलांद में जेको अॼु नौजवान जेको एजाज़ अहमद सुमरो जेको साहब ॾिनो ॻोठ खां जेको आहे त अची रहियो हो त बोलाकी तरक़ी वटि जेको आहे हथियारबंद जेको मोटरसाइकिल ते 125 मोटरसाइकिल ते हुया। 2 ॼणा जेके हीअ बि मोटरसाइकिल ते हुयो। हथियारबंद जेको आहे सिटी फायरिंग करे जेको एजाज़ अहमद 18 सालनि जो जेको नौजवान उन खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त वारिस जेको आहे त लाश रखी करे जेको आहे त कंदकोट जेकाबाद रोड जेको आहे ब्लॉक करे छॾियो। जेको त उनजो इहो मुतालबो आहे जेतिरे ताईं जेका कातिल गिरफ़्तार न थींदा एतिरे ताईं जेको आहे त लाश रोड ते पियल हूंदो। हाणे जेको आहे त ॿुधण में आयो आहे त जेको आहे सुमरा जेके बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जेको आहे पलान जे जेको आहे ठुल शहर में जेको आहे मीरबारनि जा हिकिड़ो घर उतो जेको आहे 2 नौजवान जेको आहे त अगवा करे खणी विया आहिनि। जी मुख्तियार जी महिरबानी।